एक ॿी अहम ख़बर खां मूंखे आगाह कयूं पिया। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु नवंदेरो हाउस पहुची रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे भरिसां धामरा ॻोठ में सिंध पीपल्स हाउसिंग तहत ॿोॾि मुतासिरनि में ज़मीन जे मालिकाणनि हक़नि जूं सनदूं विरहाईंदो। तक़रीब लाइ इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु नवंदेरो हाउस पहुची रहियो आहे। अव्हांखे ॿुधायूं त बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे भरिसां धामरा ॻोठ में सिंध पीपल्स हाउसिंग तहत ॿोॾि मुतासिरनि में ज़मीन जे मालिकाणनि ऐं हक़नि जूं सनदूं विरहाईंदो। तक़रीब लाइ इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिक्योरिटी जा इंतज़ाम बि सख़्त कया विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणे मां आवाज़ जे रिपोर्टर रशीद समूह खां। जी रशीद, अपडेट कजो इन हवाले सां। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे अॼु नवंदेरो हाउस पहुची रहियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी लाड़काणे भरिसां धामरा ॻोठ में सिंध पीपल्स हाउसिंग तहत ॿोॾि मुतासिरनि में ज़मीन जे मालिकाणनि हक़नि जूं जेका आहे उहे विरहाईंदो ऐं जेको तक़रीब में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सूबाई वज़ीर पार्टी जा अॻुवान शिरकत कंदा। तक़रीब जी शुरूआत शाम जो 6 वॻे खां पोइ थींदी ऐं तक़रीब जे लाइ ॻोठ धामरा में पिंडाल जेको आहे उहो सजायो वियो आहे। कुर्सियूं लॻायूं वयूं आहिनि। वॾे तादाद में तक़रीब लाइ सिक्योरिटीअ जा इंतज़ाम जेके आहिनि इंतिहाई सख़्तु कया विया आहिनि ऐं वॾे अंग में पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं अॼु उन खां अॻु में जेको आहे डॉक्टर बल्कीस जे लाॾाणे ते ताज़ियत पिणु कंदो। जी ठीक है, मुझे मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।